में नौकर सवार कोन थींदा चई त पोइ महिरबानी करियो तव्हां पंहिंजी जूती लाहे ॾियो मूंखे तव्हां जूती पायां मुंहिंजा पेर था सड़नि चई बादशाह जी जूती नौकर ऐं ग़ुलाम कोन पाईंदा तूं ग़ुलाम आहीं तूं नौकर आहीं तूं इन ॻाल्हि जो लाइक़ु न आहीं जो आउं तोखे पंहिंजी जूती ॾियां हज़रत अमीर मारिया उघाड़नि पेरनि सां 6 किलोमीटर घोड़े सां गॾु दौड़ंदे रहियो जॾहिं मंज़िल ते पहुता उन सामान ॾिनो खणी अल्लाह जे रसूल वटि आयो हज़रत अमीर माविया चईसी ही सामान तव्हांजो तोहफ़ो जो अल्लाह जे रसूल फरमाया अमीर माविया ॾे ख़बर कीअं वें कीअं आए चईसी तव्हां हुकुम कयो त हिन सां गॾिजी वञ मुंहिंजी जूती होॾां पियल हुई मूं ॾिठो त जूती पाईंदुसि त रसूल जे हुकुम जे बजा अवरी में देरि थींदी उघाड़नि पेरनि सां निकिरी पियुसि हू घोड़े ते सवार हो मुंहिंजा पेर उघाड़ा हुआ हुन घोड़े खे दौड़ायो मूं बि डोड़ विधी मुंहिंजा पेर ज़ख़्मी थी पिया आहिनि पेर सड़ी पिया अल्लाह जे रसूल फरमायो अहलम उम्मती मुआविया इब्न अबी सुफियान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा मां हिक हिक खे अलॻि अलॻि लक़ब ॾिना कंहिंखे कहिड़ो लक़ब ॾिनो कंहिंखे कहिड़ो लक़ब ॾिनो अल्लाह जे रसूल फरमायो अरहब उम्मती बि उम्मती अबू बकर व अशद्दुहुम फी अमरिल्लाह उमर व अस्दक़ुहुम हयान उस्मान व अक़ज़ाहुम अली व अफ़रज़ुहुम ज़ैद इब्न साबित व अक़राउहुम उबय इब्न कअब व अफ़रज़ुहुम ज़ैद इब्न साबित वलिकुल्लि उम्मत अमीनुन व अमीनु हाज़िल उम्मत अबू उबैदा बिन जर्राह व आलम बिल हलाल वल हराम मुआज़ बिन जबल व अज़हद उम्मती अबू ज़र व अअबद उम्मती अबू दरदा व अहलम उम्मती मुआविया इब्न अबी सुफियान हे रकब रसूल चूंडे ॾिना मुंहिंजे उम्मत जो मेहरबान रहीम दिल अबू बकर आहे सख़्त ऐं कड़क ऐं सच ॻाल्हाइण वारी ज़बान उमर वटि आहे हयादार हया जो मुजस्समो उस्मान ज़ुन्नु रैनहा वक़्त जो काज़ी ऐं जज अली आहे मीरास जे मसलनि जो माहिर ज़ैद बिन साबित आहे मुंहिंजे उम्मत में बेहतरीन कुरान पढ़ण वारो कारी उबय बिन कअब आहे हलाल ऐं हराम खे ॼाणण वारो मुआज़ बिन जबल आहे हर उम्मत में अमीन हूंदो आहे मुंहिंजे उम्मत जो अमीन अबू उबैदा आहे मुंहिंजे उम्मत में ज़ुहद वारो तक़वा वारो तारिक दुनिया फ़कीर क़िस्म जो माण्हू अबू ज़र गफ़ारी आहे मुंहिंजे उम्मत में वॾे में वॾो इबादत गुज़ार अबू दरदा आहे मुंहिंजे उम्मत में वध बुर्दबार हौसले वारो साप वारो अमीर मुआविया ए लक़ब रसूल आहिनि बुर्दबार ऐं हलीम वॾे हौसले जो मालिक अमीर मुआविया आहे ॻाल्हि खे एतिरी हुजे हा त बि आउं खणी ख़ामोश करियां हा मुंहिंजा दोस्त ॻाल्हि एतिरी कान्हे का रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दौर में यो मसलो पेश आयो हाणे इन वक्त हज़रत अमीर मुआविया जी उम्र 24 साल आहे जॾहिं इहो वाक़ियो पेश आयो आहे इन वाक़िए खे 36 साल गुज़री विया 36 सालनि खां पोइ शाम जे अंदर हज़रत अमीर मुआविया जी हुकूमत क़ाइम थी आहे हज़रत अमीर मुआविया फ़ौजूं मोकिलियूं गस्सान जे बादशाह ॾांहुं फ़ौजूं वञनि ऐं हुनखे चयो त मुस्लमान थियो या जंग करियो गस्सान जे बादशाह सां हज़रत अमीर मुआविया जे दौर में मुक़ाबिलो थियो जंग थी गस्सान जे बादशाह शिकस्त खाधी मुसलमान के फतह नसीब थी उन वक्त में गस्सान जे अंदर हुकूमत इन शहजादे जी हुई जंहिं शहजादे अमीर मुआविया के 6 किलोमीटर घोड़े सां गॾु दौड़ायो हो इन जी हुकूमत हुई नतीजो कहिड़ो निकितो गस्सान के शिकस्त आई यो बादशाह सहाबा किराम गिरफ्तार कयो 6000 कैदी भी गिरफ्तार थिया हाणे मुसलमाननि जा फौज नन 6000 कैदियुनि खे रसन सां ॿधी अॻियां के बादशाह के कहूं पोयां फौज कहूं वठी शाम मुल्क आया हज़रत अमीर मुआविया के इतला मिलियो त साईं मुसलमाननि के फतह थी आहे गस्सान जो बादशाह भी गिरफ्तार थियो आहे 6000 कैदी बन ता मेहरबानी करे अची मुआइनो करियो हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु जी बाहर निकता त उन्हनि कैदियुनि जे अॻियां बादशाह हो जंहिंजा हथ ॿधा पिया रसन सां हज़रत अमीर मुआविया ॾिसंदे सुञाणी वरितो त ही उहो माण्हू आहे जंहिं रसूल वारे ज़माने में मूंखे घोड़े सां गॾु उघाड़नि पेरनि सां दौड़ायो हो
हज़रत अमीर मुआविया फौरन हुकुम कयो त हिन जा रसा खोलियो, हिन जे पेरनि मां बि रसा कढो, हिन खे वठी हलो बादशाही महिमान खाने में, हिन खे इज़त सां विहारियो, हिन खे मानियूं खारायो, हिननि जे कैदियुनि जा रसा खोलियो, इन्हनि खे बि इज़त सां विहारियो। हज़रत अमीर मुआविया उन बादशाह जी महिमानियूं कयूं, मानियूं खारायूं। पछाड़ी उन बादशाह खे चई त साईं मूं तोखे बि आज़ाद कयो, तुंहिंजे कैदियुनि खे बि आज़ाद कयो, मुंहिंजे तरफ़ खां ही तोहफ़ो क़बूल करियो। उन वक्त में हज़रत अमीर मुआविया उन बादशाह के 6000 दिरहम तोहफ़े जे तौर पेश कया कि ही मुझे तरफ का तोहफ़ो, मूं तव्हांखे सज़ा माफ़ कई, तव्हां आज़ाद आहियो, भले पंहिंजे ॻोठ वञो। तॾहिं चीसी तव्हां पंहिंजो तारीफ़ करायो। हज़रत अमीर मुआविया फरमायो मुंहिंजो नालो मुआविया आहे ऐं रसूल जो ग़ुलाम आहियां, रसूल जो सहाबी आहियां। तॾहिं बादशाह पुछियो त भला उहो त न ई साॻियो तो जॾहिं मदीने में रसूल वारे ज़माने में घोड़े ते आऊं हुउसि, तूं डोड़ियो ऐं गॾु मूं तोखे तोहफ़ा ॾिना हुआ, उहो साॻियो त न ई? कि बिल्कुलु उहो साॻियो आहियां, तो मूंखे घोड़े सां डोड़ायो। तॾहिं बादशाह हैरान थी वियो कि मूं त वॾी बेवाजिबी कई हुई, मूं त उघाड़नि पेरनि सां तोखे पंधु करायो, मूं त तोखे घोड़े ते सवार बि कोन कयो, मूं त तोखे पाइण लाइ जुती बि कोन ॾिनी, तो मुंहिंजो इस्तक़बाल कयो, तो मुंहिंजा रसा खोलिया, तो मूंखे बादशाही महिमान खाने में इज़त सां तरसायो, तो मुंहिंजूं दावतूं कयूं, तूं मूंखे तोहफ़ा ॾेई का सज़ा कोन पियो रखी, लिल्ला फिल्ला माफ़ पियो करी। मसलो छा आहे? चई तो जेकॾहिं घोड़े सां गॾु मूंखे डोड़ायो, तो जेकॾहिं जुती मूंखे कोन ॾिनी त तव्हांजे नबीअ तव्हांखे उहो अख़लाक़ सेखारियो हो। मूं जेकॾहिं तोखे तोहफ़ा ॾेई लिल्ला फिल्ला माफ़ करे रवानो कयो आहे त इन में मुंहिंजो कमाल कोन्हे, असांजे आका मुहम्मद मुस्तफ़ा असांखे इहो अख़लाक़ सेखारियो आहे। नारे तकबीर, शाने मुस्तफ़ा, शाने सहाबा, नारे तकबीर। बादशाह जो जेकॾहिं तव्हांजे नबी जो इहो अख़लाक़ आहे त पोइ इन इस्लाम खां परे रहण बेकार आहे। पहिरीं मूंखे मुस्लमान कर, पोइ जूं ॻाल्हियूं। पोइ अमीर मुआविया जे इन अख़लाक़ सां 6000 कैदी बादशाह सूदो मुस्लमान थिया। इहो हो अमीर मुआविया। हलो तूं चवे थो तारीख़ तो पेश करी, तारीख़ हीअं लिखियो आहे, तारीख़ हीअं लिखियो आहे। हिकिड़ो लाहौरी उथियो सोचे तो हीअं लिखियो आहे, तबरी हीअं लिखियो आहे, मुल्तानी हीअं लिखियो आहे, कराची वारे मुसन्निफ़ हीअं तो लिखे, तूं तारीख़ ॾा हवालो तो ॾीं। सभई तारीख़ूं तुंहिंजूं गॾु करे मथे ते रखी ऐं दरिया में उछले छॾींदुसि। ऐं तोखे हवालो रसूल जे फरमान जो ॾींदुसि, ऐं तोखे हवालो अल्लाह जे क़ुर जो ॾींदुसि। अच त तोखे ॿुधायां रसूल अमीर मुआविया जो शान क़ुर में छा आहे। अच त तोखे ॿुधायां अमीर मुआविया जो शान मुहम्मद मुस्तफ़ा छा बयान कयो आहे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, या अल्लाह जो रसूल फरमायो, यबअसल्लाहु मुआविया यौमल क़ियामत व अलैहि रिदा मिन नूरिल ईमान। क़यामत जे ॾींहुं अमीर मुआविया के जॾहिं रब क़ब्र मां उथारींदो, तॾहिं मैदान महशर में अमीर मुआविया जे मथां रब चादर विझंदो, उहा चादर सॼी नूर जी हूंदी। इहा मुहम्मद मुस्तफ़ा जी हदीस आहे। अल्लाह जो रसूल फरमायो, अल्लाहुम्मा